शहजादकोट सिटी समेत गिरदोनवा में पागल कुत्तों का राज। दिन दिहाड़े शहर के मेन चौक समेत गली बाजारों में मर्द, औरतें और बच्चे कुत्तों के काटने से जख्मी। सिविल अस्पताल से इंजेक्शन गायब और इंतजामिया समेत दीगर इदारे खामोश। 25 30 कुत्ता एक ॿिए जे पोयों न, छो जो कुतनि जी का कत जी मौसम आहे, छिते थियण जी का मौसम आहे। म्यूनसिपालिटी त हिते ॼण जो असांजे लाइ आहे ई कोन। न वरी को असां टीओमओ साहिबु ॾिठो आहे त टीओमओ साहिबु शहजादकोट में कहिड़ो आहे, या हिते असांजो एमएस साहिबु सरकारी अस्पताल में कहिड़ो आहे। जो हितां उन ॾींहुं असांजे गुल मोहम्मद मक्सी छोकिरो अथव, मोटरनि जो कमु कंदो आहे, बिजली ये मोटर ठाहींदो आहे वीचारो पाणी जा। जवान छोकिरो हुयो, हिनखे 25 कुतनि वधो आहे, 26 कुता हुया। वीचारे खे दसे ईअं बूटियूं करे छॾियऊंसि। हितां वीचारे खे रक्शे ते खणी कंबल में वेड़े मोकिलियो त सरकारी अस्पताल, त उते था चवनि साईं असां वटि त कुतनि जी दवा ई कोन्हे का, सुयूं मथां अचनि नथियूं, मथां पैसा अचनि नथा, मथां सुयूं मोकिलनि नथा, असां छा कयूं। त उहो त आज़ार में तबाही में थो चए। बाक़ी तव्हां पोइ हिते छाजे खां वेठा आहियो, 2-2 लख रुपया तव्हांजी पघार आहे। असां त टीओमओ साहिब खे 2-3 दफ़ा हिते ॾिसूंसि त चऊंसि त बाबा हे कुतनि जो आज़ार हटायो, ॿिए गंद चिक खे छॾियो। उहो त शहजादकोट त जंगर बजर थी वियो आहे। अलाह असांजे सरपरस्त आलान खे जेको आहे त सिहत तंदुरुस्ती ॾे, उहे को जागनि, को एमएस खे चवनि, को दवाऊं रखाइनि, को ग़रीबनि जे लाइ साईं खंघि जी दवा बि नथी मिले। हिन सीअ में बुखार लाइ हितां माज़ूर मिसकीन मज़दूर वञनि था, चइबा सुई कोन्हे, हेॾी साईं पर्ची लिखी था ॾियनि, पोइ फलाणे स्टोर तो ॿाहिरां वठी आहे। बराए महिरबानी करे हुकूमत खे अर्ज़ु आहे त कुतनि खे ख़तमु करायो वञे। म्यूनसिपालिटी वारनि खे हुकुम ॾिनो वञे त अॼोके ॾींहं में ई अॼु ई निकिरी कुतनि खे मारायो वञे, कुतनि खे ख़तमु करायो वञे। पाड़नि में सवनि जे तादाद में कुता घुमनि था, कुता फिरनि था। नंढड़े मासूम ॿारनि खे, घुमंदड़नि खे कुता फाड़नि था, उन्हनि खे फाड़े था। अॼु वियूं था इस्पताल, त इस्पताल में का सुई कोन्हे, डॉक्टर चवनि था सुई कोन्हे, 5 रुपया कढ त वरी पोइ सुई अलाए काॾों अची थी वञे। ख़ुदा कारण कुतनि जो आज़ार ख़तमु करायो। बराए म्यूनसिपालिटी वारनि ऑफिसरनि खे असां गुज़ारिश था कयूं, अॼु ई कुतनि जी अहम शुरू कई वञे। अॼु बराए महिरबानी कुतनि खे ख़तमु कयो वञे, कुता माराए वञनि। असांजो अर्ज़ु आहे म्यूनसिपालिटी वारनि खे। शहरी मुंतखब नुमाइंदों समेत दीगर जिम्मेदारान के सामने पागल कुत्तों को रोकने और अपना किरदार अदा करने के लिए हाथ जोड़ने पर मजबूर। कैमरामैन तनवीर इसाजी के साथ गुलाम अली ब्रावई, वस्ट टीवी, शहजादकोट।